ख़बर आहे त सिंध जी हिकिड़ी तारीख़ रही थो त जेकॾहिं असांजे को डायरेक्ट अची करे हुकुमरानी कंदो आहे त असां बग़ावत करे विड़ी पवंदा आहियूं पोइ इन जे करे असांजी सफ़ुनि में हिकिड़ा दल्ला पैदा कंदा आहिनि पोइ उहे दल्ला असांजे हुकुमरानी कंदा आहिनि पोइ ईअं अहिड़े तरीक़े सां पावर जेको आहे उहो समाज में जेको आहे सो वञी करे पंहिंजी जॻह ठही 1970 में हिन ज़ातियुनि जा ऐं कबीलनि जे माण्हुनि खे एतिरो त मज़बूत करण जी कोशिशि कई पोइ इहे इताद ठाहिण शुरू थिया इताद ठाहे करे सिंध जो जेको क़ौमी सवाल हो उनखे कुचलण जी कोशिशि कई त सिंधी हिकु ॿिए ते न अचनि कबीलनि मां थी करे हिकिड़ी मथी शिकिल न वठनि ऐं जेकी अज़ीम ऐं जेको आहे बहितरीन शिकिल आहे क़ौमियत वारी उहा शिकिल हिननि जी ख़तमु थिए ऐं इन में वॾे खां वधीक किरदारु कंहिं अदा कयो उहो भुटे साहिबु कयो ऐं उन्हनि छा कयो त कन्वेंशन्स थियूं फलाणी क़ौम आहे ईअं करे करे सिंध जे केस खे कमज़ोर हक़नि लाइ हू पंहिंजी ज़मीनुनि लाइ हू पंहिंजे पाणी लाइ हू पंहिंजे जेके बि हुन जा जेके क़ौमी वसीला आहिनि जीअं मिसाल तौरु इंसान जूं जीअं ज़ाती मिल्कियतूं थींदियूं आहिनि हीउ प्लाट मुंहिंजो हीउ घरु मुंहिंजो हीउ कार मुंहिंजी हीउ बाइक मुंहिंजी तहिड़ी रीति क़ौमुनि जूं बि इज्तमाही मिल्कियतूं थींदियूं आहिनि हीउ असांजूं इज्तमाही मिल्कियतूं आहिनि जेकॾहिं इन ते असां न ॻाल्हाईंदासीं त ॿियो केरु ॻाल्हाईंदो इन जे करे कनि था त हिननि खे हिकिड़ी तस्बीह हथ में आहे जंहिं ते हू हिकिड़ो ई विर्द आहे हुनजो कुर्सी कुर्सी कुर्सी